केमिस्ट्री क्लास 10 बाप पंजों सबक पहिरियों तारुफ़ इंट्रोडक्शन आवां केमिस्ट्री उस्ताद नजूला चन्ना आवांखे सिंध ऑनलाइन स्कूल में भलीकार असां जंहिंजो कि लेक्चर जो मौज़ू आहे इंट्रोडक्शन टू एनवायरमेंटल केमिस्ट्री माहौलियाती कीमिया जो तारुफ़ ऐं पॉल्यूशन गदलाण पॉल्यूटेंट्स गदलाण फैलाईंदड़ Environmental chemistry, माहौलियाती chemistry, the scientific study of chemical and biological events that occur in natural settings is known as environmental chemistry. फितरी माहौल में कीमियाई ऐं हयातियाती तब्दीलियुनि जे साइंसी मुताले खे माहौलियाती केमिस्ट्री सॾिजे थो. It is also called as chemistry of the environment. Environmental chemistry खे तव्हां माहौल जी chemistry of the environment पिणु चई सघो था. It is the study of chemical species, origins, interactions, movement, impacts, and destinies in the air, soil, and water environments, as well as the impact of human and biological activities on these. इंसानी ऐं हयाती सरगर्मियुनि कीमियाई शयुनि जे पाणी, हवा ऐं ज़मीन ते असर जो मुतालियो हिन शाख में कयो वेंदो आहे. माहौलियाती केमिस्ट्रीअ जे नाले मां ई ज़ाहिर आहे त असीं माहौल जी ॻाल्हि कयूं था. ऐं जॾहिं चऊं था माहौलियाती केमिस्ट्री त यानी माहौल पाणी हवा या ज़मीन ते कीमियाई मादनि जे असरनि जो मुतालियो हिन शाख में कयो वेंदो आहे. इंसानी सरगर्मियुनि ज़रिए पैदा थींदड़ कीमियाई अमल उहे क्लोरोफ्लोरोकार्बन हुजनि, कार्बन डाइऑक्साइड हुजे, जेकी बि शयूं असांजे माहौल में वञी गॾु थियनि थियूं ऐं पंहिंजा कीमियाई असर असांजे माहौल ते छॾनि थियूं, उन्हनि सभिनी शयुनि जे असरनि जे मुताले खे असां माहौलियाती केमिस्ट्री सॾियूं था. Environmental chemistry is an interdisciplinary subject that encompasses atmospheric, water, and soil chemistry as well as depending significantly on analytical chemistry, ecology, geology, maths, etc. etc. माहौलियाती केमिस्ट्री ॿियनि तालीमी मैदाननि जीअं वायुमंडल पाणी ऐं ज़मीन जी केमिस्ट्री ऐं तजियाती केमिस्ट्री, इकोलॉजी, जियोग्राफी, रियाज़ी वग़ैरह सां बाहिमी तालुक़ में कमु करे थी. जॾहिं असां माहौलियाती केमिस्ट्री जी ॻाल्हि कयूं था त यानी असां एक्वेटिक केमिस्ट्रीअ खे बि ॾिसंदासीं त कीमियाई मादनि जो पाणीअ ते कहिड़ो असरु पवे थो ऐं पाणीअ में रहंदड़ आबी जानदारनि ते उन्हनि जो कहिड़ो असरु पवे थो. यानी एक्वेटिक केमिस्ट्री पिणु एनवायरमेंटल केमिस्ट्री में अचे थी. ईअं वरी जेकॾहिं ज़मीन ते पवंदड़ कीमियाई मादनि, भाण, पेस्टिसाइड ऐं हर्बिसाइड वग़ैरह जेके बि दवाऊं ज़रई तौर ते इस्तेमालु थियनि थियूं, प्लास्टिक कली आहे, अहिड़ियूं ॿियूं शयूं आहिनि जेकी कारखाननि मां निकिरंदड़ बेकार मादा आहिनि, ज़मीन में दाख़िल थियनि था, उहे ज़मीन ते कहिड़ो असरु छॾनि था, उन जे मुताले खे पिणु असीं एनवायरमेंटल केमिस्ट्री में स्टडी कंदा आहियूं. ईअं एटमॉस्फेयर केमिस्ट्री हुजे या टॉक्सिकोलॉजिकल केमिस्ट्री हुजे, ग्रीन केमिस्ट्री हुजे या जोग्राफी हुजे, ज़मीन जी मालूमात, इकोलॉजी हुजे, माहौलियाती जेका असांजी ॼाण आहे, उहे समूरियूं एनवायरमेंटल केमिस्ट्री में शामिल थी वञनि थियूं. इन जे करे असां एनवायरमेंटल केमिस्ट्रीअ खे इंटरडिसिप्लिनरी सब्जेक्ट चऊं था, जेको मुख़्तलिफ़ डिसिप्लिन्स में अंदरि विरहायल आहे. A material or energy which is present in excess of the natural concentration and produce an adverse effect upon the environment is known as pollutant. का बि मादी शइ या तवानाईअ जो क़िस्म जेको पंहिंजी फितरी कंसंट्रेशन खां वधीक असांजे माहौल में गॾु थिए ऐं पंहिंजा नुक़सानकार असर असांजे माहौल ते छॾे त उन मादे या तवानाई खे असां पॉल्यूटेंट सॾियूं था. एंड द फिनोमेना इज़ नोन एज पॉल्यूशन. ऐं इहो जेको हाणे वधियल मिक़दार में शइ जेका मौजूदु थी वई या तवानाई जो क़िस्म मौजूदु थी वियो ऐं उन गदलाण पैदा कई त इन मंज़रनामे खे असां पॉल्यूशन गदलाण सॾियूं था. दिस पॉल्यूशन क्रिएट्स हार्मफुल इफेक्ट्स ऑन एटमॉस्फेयर. इहा पॉल्यूशन असांजे माहौल ते बुरा असर छॾे थी, विच वी विल डिस्कस इन दिस चैप्टर. ऐं इहो असां पंहिंजे हिन चैप्टर में पॉल्यूशन जे बारे में पढ़ंदासीं. पॉल्यूटेंट मुख़्तलिफ़ क़िस्मनि जा थियनि था. जीअं हवा में तव्हां ॾिसो त सल्फर डाइऑक्साइड हिकिड़े गदलाण जे अंसर तौर ते कमु करे थी. नाइट्रोजन डाइऑक्साइड पिणु गदलाण, कार्बन डाइऑक्साइड, कार्बन मोनोऑक्साइड, ग्राउंड लेवल ओज़ोन हिकिड़ो ओज़ोन लेयर आहे जेको असांजो मथे ठहियल आहे. उहो असांजे ज़मीन जे लाइ, उते रहंदड़ जानदार शयुनि जे लाइ तहफ़ुज़ जो कमु कंदो आहे. पर उन खां जॾहिं हेठि ग्राउंड लेवल ते ओज़ोन लेयर ठहंदो आहे त उहो पिणु हिकिड़े पॉल्यूटेंट तौर ते कमु कंदो आहे. ऐं पार्टिकुलेट मैटर जेके हवा में नंढा ज़रा मौजूदु आहिनि, कार्बन जी सूरत में या दूंहें जी सूरत में मौजूदु आहिनि, या दुध खणी तव्हां चओ, उहो पिणु गदलाण वारे अंसर जे तौर ते कमु कंदो आहे. हाणे कार्बन डाइऑक्साइड या कार्बन मोनोऑक्साइड जेके बि शयूं आहिनि, उन्हनि जे लाइ हिकिड़ी ॻाल्हि ज़हन में रखणु घुरिजे त
उन्हनि जो हिकिड़ो मुनासिब मिक़दार माहौल में ज़रूरी हूंदो आहे। मिसाल जे तौर ते कार्बन डाइऑक्साइड तव्हां अक्सर करे इहो ई ॿुधो आहे त उहा गदलाइण फैलाईंदी आहे या ग्रीन हाउस गैस तौर ते कमु कंदी आहे, पर उन जो जेको नॉर्मल मिक़दार आहे उहो धरतीअ जे लाइ ज़रूरी आहे। छो त कार्बन डाइऑक्साइड जो नॉर्मल मिक़दार जॾहिं ज़मीन जे चौधारी मौजूदु हूंदो त उहो गर्मीअ जे कुझु शुआनि खे पकड़े ऐं इन धरतीअ खे गरम रखण में मदद कंदो आहे, जेको फसलनि जे लाइ ऐं असांजे जीआपी जे लाइ ॾाढो ज़रूरी आहे। पर इहा ई कार्बन डाइऑक्साइड जॾहिं पंहिंजी नेचुरल कंसंट्रेशन खां वधीक थी वेंदी आहे त पोइ पंहिंजा बुरा असर माहौल ते छॾींदी आहे। त उन वधियल कार्बन डाइऑक्साइड जे मिक़दार खे असां पॉल्यूटेंट्स छॾींदा आहियूं। पॉल्यूटेंट्स गदलाइण फैलाईंदड़ मादा ॿिनि क़िस्मनि में विरहायल आहिनि। हिकिड़ा आहिनि प्राइमरी पॉल्यूटेंट्स, यानी उहे पॉल्यूटेंट्स जेकी सिधी रीत पैदा थियनि था। मिसाल जे तौर ते नेचुरल रिसोर्सिस मां जबल फाटो, लाओ निकितो, या गाॾियुनि वग़ैरह मां या कारखाननि मंझां धुअनि मंझां कार्बन डाइऑक्साइड निकिरंदी, कार्बन मोनोऑक्साइड निकिरंदी, नाइट्रोजन डाइऑक्साइड निकिरंदी, नाइट्रोजन मोनोऑक्साइड निकिरंदी, सल्फर डाइऑक्साइड निकिरंदी। हाणे इहे जेके मादा आहिनि इन्हनि खे असां प्राइमरी पॉल्यूटेंट्स चऊं था, छो त इहे पंहिंजो पाण सिधी रीत पैदा थिया आहिनि। उहे यानी असांजे इंसानी सरगर्मियुनि मां, कारखाननि वग़ैरह मां, या कुदरती तौर ते पाण पैदा थियनि था पिया ॿरण वारे अमल मां। ऐं सेकेंडरी पॉल्यूटेंट्स वरी उहे क़िस्म जा पॉल्यूटेंट्स आहिनि जेके हिननि प्राइमरी पॉल्यूटेंट्स मां ठहनि। मिसाल जे तौर ते कार्बन डाइऑक्साइड या सल्फर डाइऑक्साइड पैदा थियो त इहो सल्फर डाइऑक्साइड मथे हवा में मौजूदु पाणी सां रिएक्शन कंदो ऐं सल्फ्यूरिक एसिड ठाहींदो। हाणे इहो जेको सल्फ्यूरिक एसिड ठही पियो इहो सेकेंडरी पॉल्यूटेंट आहे। ईअं कार्बन डाइऑक्साइड प्राइमरी पॉल्यूटेंट आहे, पर इहो पाणी सां गॾिजी जॾहिं रिएक्शन कंदो त कार्बोनिक एसिड ठाहींदो। कार्बोनिक एसिड ऐं सल्फ्यूरिक एसिड सेकेंडरी पॉल्यूटेंट्स आहिनि, छो त इहे प्राइमरी वारनि पॉल्यूटेंट्स मां पैदा थिया आहिनि। हिननि खे असां सेकेंडरी पॉल्यूटेंट्स चऊं था, छो त इहे जॾहिं वरी मींहुं वसंदो त उन सां गॾिजी उन में ॻरी इहे असांजी धरतीअ जे मथां पवंदा आहिनि ऐं मुजस्मनि ते या तारीख़ी जॻहुनि ते इहे पवंदा आहिनि त एसिड रेन असां हिनखे छॾींदा आहियूं। इन्हनि जे करे असांजो जॻहुनि जो रंग फिटंदो आहे, सिरुनि जी उमिरि घटिजंदी आहे, पथर खे ही शयूं ॻारींदियूं आहिनि। हिकिड़ा थी विया असांजा प्राइमरी पॉल्यूटेंट्स जेके सिधी रीत पैदा थींदा हुजनि, ऐं सेकेंडरी पॉल्यूटेंट्स जेके वरी प्राइमरी पॉल्यूटेंट्स मां पैदा थींदा आहिनि। असांजो अॼोको लेक्चर पुॼाणी ते पहुचे थो। वरी हाज़ुर थींदासीं नए लेक्चर सां गॾु। तेसिताईं ॾिसंदा रहो सिंध ऑनलाइन स्कूल।